गंबट फ़कीराबाद रेलवे फाटक इंसानी जानिन जो दुश्मन बणिजी वियो। केतिरियूं ई जानियूं ज़ाया थियण बावजूद इंतज़ामिया के बि उपाउ न वरिता आहिनि। गंबट फ़कीराबाद रेलवे फाटक ते हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर मुरीद हुसैन टांवरी मूजिब फाटक वटां 50 खां मथे ॻोठनि जो सिंध जी वॾी अस्पताल गिम्स में अचण वञण जो रस्तो आहे। रोज़ानो सवनि जी तइदाद में माण्हुनि ऐं गाॾियुनि जे अच वञ थिए थी, पर फाटक ते रेलवे इंतज़ामिया के क़दम नाहिन खयां। ताज़ो ई काल्ह फाटक बंदि हुजण करे हिकु नौजवान एमरजेंसी में फाटक जे पासे खां गुज़रण जी कोशिश करे रहियो हो त मोटरसाइकिल पटड़ी में फासण करे तेज़ रफ़्तार ट्रेन मथां चढ़ी वई ऐं नौजवान नवीद अहमद चांडियो मौक़े ते फ़ौत थी वियो हो। उन सिलसिले में गंबट फ़कीराबाद जे ॻोठनि जे माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे हितां जे चूंडियल नुमाइंदनि ऐं DC खैरपुर खे अपील कंदे चयो त गंबट फ़कीराबाद रेलवे फाटक वटि फ्लाईओवर पुल ॾिनी वञे त जीअं इंसानी जानियूं बची सघनि।